ब्यूरो जे वसीम इकबाल जिला जे कमाद मौलादात थाने भरसा 2.5 महीना अॻु मुबैना हादसे में नौजवान फोत थियण वारो मामलो गुजारत बणियल मौलादात थाने हादसे जी NCB दाख़िल थियल आहे। सिविल अस्पताल जे कमाद जे डॉक्टर बग़ैर लेटर जे कीअं मक़तूल जो इलाज कयो। मामलो अञा वधीक गंभीर बणिजी वियो। मक़तूल जे वारसनि पारां डॉक्टरनि ते बि मुलविस हुजण जा इल्ज़ाम। मियां साहब भरसां ॻोठ बंठाणी सूमरो वासियुनि जो मौलादात पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। जे कमाद ज़िले जे मौलादात थाणे जी हद ऐं थाणे भरसां 2.5 महीना अॻु मुबैना हादसे में फोत थियल नौजवान जे वारसनि पारां पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ते नौजवान अब्दुल हक सूमरो खे क़तल करण जा इल्ज़ाम। जे कमाद ज़िले जे मौलादात पुलिस पारां केस दाख़िल करण खां इनकार। मक़तूल जे वारसनि जो मौलादात पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। DIG लाड़काणो SSP जे कमाद खां नोटिस वठण जो मुतालबो। जवाबदार एजाज़ पुट साहब सूमरो ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि मुंहिंजे भाॻे बेदर्दी सां क़तल करे कूड़ो ड्रामो रचाए हादसो ॼाणायो वियो। मक़तूल नौजवान जे भाउ अब्दुल गफ़्फ़ार सूमरो जो मौक़िफ़। उन मौक़े ते मक़तूल जे वारसनि अब्दुल गफ़्फ़ार सूमरो, यूसुफ सूमरो, महबूब सूमरो, मिसबात सिहत खातून, मिसबात बादशाह ज़ादी ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त असांखे नौजवान जो लाश ॾियण दौरान चयो वियो त फ़ौती नौजवान जो चहिरो चिचिरियल आहे। जॾहिं गुसल ॾियारियो वियो त नौजवान जो चहिरो बिल्कुलु साफ़ हुयो। जंहिं बाद असांखे पूरो यकीन थियो त नौजवान खे बेदर्दी सां क़तल करे हादसो ॼाणायो वियो आहे। हिननि वधीक पुलिस निज़ामे खे बाला ऑफिसरनि खां क़तल जी साफ़ शिफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फराहम करण जी घुर कई आहे। रत लॻल आहे, असांखे कपिड़ा न पिया ॾियनि। असां जेको आहे 8 ॾींहंनि खां पोइ जॾहिं ज़ोर कयोसीं 3 जोड़ा खणी वियो आहे। हिकिड़ो पातल आहे, 2 जोड़ा गुम आहिनि, उहे किथे आहिनि? उहे जेका आहिनि त असांखे 8 ॾींहंनि खां पोइ न अथऊं। ॾिसो हे कपिड़ा ऐं हिन खे रत लॻल आहे, हे रत लॻल आहे। ऐं जॾहिं गुज़ारे वियो आहे उहे कपिड़ा पाराए करे वरी हे न अथऊं, असांखे लाहे करे हे न अथऊं। असांजो हादसो न थियो आहे, मारियो वियो आहे। असां चङनि मुड़ुसनि खे चयोसीं बाबा असांखां इंसाफ़ु कयो। चई असां तव्हां सां कहिड़ो कयूं? जॾहिं हथ सां मारियो वियो आहे, हादसो थियो आहे, त असां कहिड़ो इंसाफ़ु कयूं? असां चयोसीं न, मारियो वियो आहे। मारण वारो जेको असां हिन मथां ई चुपचाप आहे, को चङो मुड़ुस को वॾो कोई चङाई नथो चवे। हिनखे इश्व में हिकिड़ो ई आहे एजाज़।